असलकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे ख़ुशामदीद। साथियों, पाण जो इंग्लिश ग्रामर में पास्ट टेंस के बारे में स्टडी कंदासीं। सो लेट्स स्टार्ट। पास्ट सिंपल टेंस जंहिंखे ज़मान माज़ी सादो चयो वेंदो आहे। इट इज़ यूज्ड टू इंडिकेट एन एक्शन कंप्लीटेड इन द पास्ट। इट often occurs with an adverb of time. Sometimes it is used without adverb of time. हीउ जेको ज़मानु हूंदो आहे असांखे एक्शन जे बारे में ॾसींदो आहे। जेको एक्शन जेको कमु असांजो पूरो थियो हुजे गुज़िरियल वक़्त में, हिन टेंस सां हाणे असां कॾहिं कॾहिं एडवर्ब ऑफ टाइम इस्तेमालु कंदा आहियूं, कॾहिं बिना एडवर्ब ऑफ टाइम जे बि टेंस सां इस्तेमालु कंदा आहियूं। हर टेंस जीअं आहिनि, टेंस जा हेल्पिंग वर्ब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिड आहे जेको सभिनी सब्जेक्टनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। बट नोट इन असर्टिव सेंटेंस वी यूज़ सेकेंड फॉर्म। बयान जुमिले में असां सेकेंड फॉर्म जेको मेन वर्ब जो आहे उहो इस्तेमालु कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु हेल्पिंग वर्ब बयानी जुमिले में असर्टिव सेंटेंसिस में डिड जो इस्तेमालु न कंदासीं। सिंधी निशानियूं जन तहत हिन टेंस खे सुञाणो वेंदो आहे। उहे आहिनि यो, या, जी, युस, यू। जीअं मिसाल जी ॻाल्हि ते मां चवां मां स्कूल वयुसि त मां चवंदुसि आई वेंट टू स्कूल। एर मां डिड बि इस्तेमालु न कई आहे जेको हेल्पिंग वर्ब आहे, ऐं उन खां अलावा मूं हिते सेकेंड फॉर्म इस्तेमालु कयो आहे गो जो। सेकेंड में आहे उन्हनि पंहिंजो कमु कयो, दे डिड देयर वर्क। हिते जेको डिड आहे उहो डू जो एज़ अ सेकेंड फॉर्म इस्तेमालु कयल आहे, हेल्पिंग वर्ब न आहे। हिते असां हेल्पिंग वर्ब तौरु हिनखे इस्तेमालु न कयो आहे। जीअं हेठे में सेंटेंस में ॾिनल आहे छा असां पंहिंजो कमु न कयो आहे, डिड। हाणे हिते डिड असांजो हेल्पिंग वर्ब आहे, वी डू अवर वर्क। डू असांजो एज़ अ मेन वर्ब तौरु इस्तेमालु कयल आहे। डू असांजो फस्ट फॉर्म आहे, छाकाणि जो हाणे डिड लॻी वई त डिड खां पोइ असां फस्ट फॉर्म इस्तेमालु कंदासीं, सेकेंड न कंदासीं। सेंटेंस स्ट्रक्चर त सेंटेंस स्ट्रक्चर में सभ खां पहिरियां असर्टिव सेंटेंस जो स्ट्रक्चर छा आहे, सब्जेक्ट रखंदासीं, सेकेंड फॉर्म ऑफ मेन वर्ब रखंदासीं ऐं ऑब्जेक्ट रखंदासीं। हेल्पिंग वर्ब इस्तेमालु न आहे करिणो, सेकेंड फॉर्म इस्तेमालु करिणो आहे। सेकेंड फॉर्म सां गॾु असां हेल्पिंग वर्ब हिते डिड जो इस्तेमालु न कंदासीं। जीअं मूं लिखियो आहे शी रोड अ लेटर। रोड इज़ द सेकेंड फॉर्म ऑफ राइट। आई प्लेड फुटबॉल व्हेन आई वॉज चाइल्ड। हिते एडवर्ब ऑफ टाइम बि शो कयल आहे, त यानी कि मूं रांदि खेॾी जॾहिं मां ॿार हुयुसि। हिते बि असां सेकेंड फॉर्म इस्तेमालु कयो आहे, डिड इस्तेमालु न कंदासीं। नेगेटिव इंट्रागेटिव ऐं इंट्रागेटिव नेगेटिव में असां डिड जो इस्तेमालु कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु फस्ट फॉर्म यूज़ कंदासीं। जीअं हिते स्ट्रक्चर ॾिनल आहे, सब्जेक्ट डिड नॉट यानी कि हेल्पिंग वर्ब सां गॾु नॉट, पोइ फस्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब। मथे छा आहे, सेकेंड फॉर्म ऑफ मेन वर्ब, हिते फस्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब। छाजे करे जो असां डिड जो इस्तेमालु कयो आहे, हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कयो आहे। शी डिड नॉट राइट अ लेटर। हाणे हिते रोड लिखंदासीं त असांजो जुमिलो ग़लति थी वेंदो, राइट लिखंदासीं त जुमिलो सही थींदो। सेंटेंस जीअं स्ट्रक्चर में वरी असांजो आहे इंट्रागेटिव सेंटेंस। इंट्रागेटिव सेंटेंस में असां छा कंदा आहियूं, जेको हेल्पिंग वर्ब यानी कि डिड थी वियो, इहो असां सब्जेक्ट खां पहिरियां रखंदासीं, डिड खां पोइ सब्जेक्ट, सब्जेक्ट खां पोइ साॻियो ई मेन वर्ब फस्ट फॉर्म में ऐं ऑब्जेक्ट। यानी कि जेॾीमहिल बि असां सेंटेंस में डिड जो इस्तेमालु कंदासीं, डिड खां पोइ असां फस्ट फॉर्म रखंदासीं, सेकेंड फॉर्म रखण सां असांजो जुमिलो ग़लति थी वेंदो। ऐं बयानी जुमिले में असां डिड न रखंदासीं एज़ अ हेल्पिंग वर्ब तौरु, असां सेकेंड फॉर्म इस्तेमालु कंदासीं। डिड शी राइट अ लेटर, हिते सवाल कयो थो वञे। इंट्रागेटिव नेगेटिव में छा कंदा आहियूं, सभ खां पहिरियां असां हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, नॉट, पोइ वरी हिते असां मेन वर्ब जो फस्ट फॉर्म रखी ऑब्जेक्ट रखंदासीं। डिड शी नॉट राइट अ लेटर, यानी कि छा हुन ख़त लिखियो। आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त शेयर, कमेंट, लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मन कंदा। शुक्रिया।